मलीर मां ख़बर ॾींदा हलो त मलीर जे वकीलनि पारां सिंधु दरिया ते केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग लाइ सिंध जूं ज़मीनूं ॾियण ख़िलाफ़ बार एसोसिएशन ऑफिस खां नेशनल हाईवे ताईं रैली कढी धरणो हयो वियो। इन मौक़े ते केनाल समूरा नामंज़ूर जे नारनि जी गूंज सां फिज़ा ॿरी उथी। इन मौक़े ते मेंबर सिंध बार काउंसिल मोहम्मद अशरफ समूह, नासिर रज़ा रिंद, अशरफ कुंबर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त केनाल सिंध जी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। सिंध जी बका सलामती वजूद जो मसइलो आहे। सिंधु दरिया ऐं सिंध जे वसीलनि ज़मीनुनि ते दाड़ो क़बूल न आहे। हिननि चयो त पाणी ज़िंदगी आहे। सिंध खां ज़िंदगी खसण जी साज़िश कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। सिंध जा बाशऊर वकील सिंधु दरिया जी मालिकी लाइ रोडनि ते आहिनि। वफ़ाक़ी सरकार फौरी तौर ते केनाल कढण वारी रिथा रद्द करे ॿी सूरत में मुल्क गीर एहतजाज कयो वेंदो ऐं एहतजाजी तहरीक वधीक तेज़ कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।